रतोदेरो खां पोइ मीरपुर ख़ास में 1 खां 2.5 सालनि जा 20 ॿार HIV में मुब्तला हुजण जो इंकिशाफ। PPHI मीरपुर ख़ास डिवीज़न के डायरेक्टर पारां डायरेक्टर हेल्थ सर्विसेज के ख़त लिखी सूरत हाल ते गिणतीअ जो इज़हार। ख़त में चयो वियो आहे त जनवरी खां जून ताईं 289 माण्हुनि जे वरितल सैंपल्स जी टेस्ट कई वई। रिपोर्ट में 29 ॿारनि खे HIV हुजण जी तस्दीक कई वई। हिन अहम इशू ते तकड़ा उपा वठण जी ज़रूरत आहे। IRTS डॉक्टर लेखराज महेश्वरी चयो आहे त HIV मुतासिर ॿारनि जे वालिदेन जूं रिपोर्ट्स पॉज़िटिव नाहिनि आहियूं। अताई डॉक्टर्स ऐं गैर तरबियत याफ़्ता दायन पारां हर साॻी सिरिंजिस जो इस्तेमालु करणु ॿारनि में HIV जो कारण लॻे थो। जेकॾहिं इन खे कंट्रोल न कयो वियो त सूरत हाल वधीक ख़राब थी सघे थी। कुझु साल अॻु रतोदेरो में बि HIV जा धड़ाधड़ केसिस ज़ाहिर थिया हुआ। इन ख़तरनाक मर्ज़ विघे 12 खां वधीक ॿार हयातियूं विञाए चुका हुआ।